सिंध खे इहो एज़ाज़ हासिलु आहे त हर दौर में अरड़नि जाखोड़ी जिदोजहद जे अलम बरदारनि अवाम दोस्त फर्ज़ंदनि खे जनमु ॾिनो जेकी तारीख़ में अमर थी विया। तारीख़ जे वर्कनि ते नज़र विझबी त उन्हनि अज़ीम तारीख़ साज़ किरदारनि जी फ़हिरिस्त में कामरेड हैदर बख़्श जतोई जो नालो मुंड में नज़र ईंदो। बाबा सिंध कामरेड हैदर बख़्श जतोई 7 अक्टूबर 1901 धारे बखे देरे में अलाहदार जतोई जे घर में जनमु वरितो। कामरेड हैदर बख़्श जतोई प्राइमरी खां आला तालीम ताईं हर इम्तिहान पहिरीं पोज़ीशन में पास कयो। कामरेड हैदर बख़्श जतोई गोरे साम्राज्य जे दौर में मुख़्तियारकार ऐं कलेक्टर जे उहिदनि ते पहुतो। बाबा सिंध खे सिंध जे हारियुनि जे अबतर हालत ॾिसी नौकरी छॾे हारियुनि जे हक़नि लाइ सियासत जे मैदान में पेर पातो। सचाई, शराफ़त, उसूल, कौल फ़ैल, मज़बूत इरादनि जो मालिक, न झुकण वारो, न विकामण वारे बाबा सिंध कामरेड हैदर बख़्श जतोई ॾींहं राति मुसलसिल जिदोजहद ऐं जाखोड़ जारी रखी हारियुनि खे सियासी शऊर ॾियण लाइ ऐं बुनियादी हक़नि लाइ पाण पतोड़ियो। हारियुनि खे हिकु प्लेटफार्म ते गॾु कयो। मुनज़म तरीक़े सां कुड़मियुनि जे तंज़ीम खे मज़बूत कयो। जलसा, जुलूस, इजलास, सेमिनार ऐं ॿियूं सरगर्मियूं जारी रखियूं। बाबा सिंध हारियुनि जा हक़ घुरण जे ॾोह में ज़िंदगीअ में केतिरियूं ई मुसीबतूं सठियूं। बलोचिस्तान जे मजेल में बि नाहक कैदी बणायो वियो। कामरेड हैदर बख़्श जतोई हिते मुख़्तलिफ़ केस बि मढ़िया विया। कूड़नि केसनि मरण जो मक़सदु हारियुनि जी जिदोजहद खां खेसि दस्तबरदार करणु हो। कामरेड हैदर बख़्श जतोई जी जिदोजहद कामयाब जिदोजहद हुई। लखें एकड़ ज़मीन हारियुनि खे ॾियारण बि वॾो कारनामो शामिल हो। अॻूणे आमिर सदर अयूब जी आमिरियत ख़िलाफ़ 1 यूनिट जे ख़ात्मे लाइ जिदोजहद जारी रखी। केतिरनि ई क़ौमी इशूज़ ते भरपूर किरदारु अदा कयो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में थींदड़ हारी कॉन्फ्रेंस में हारियुनि ऐं अवाम जी भरपूर शिरकत कामरेड हैदर बख़्श जतोई जे महिनतुनि जो समर हो। हारियुनि जा नंढा तोड़े वॾा मसाला हल करण लाइ ॾींहं राति खे हिकु करे छॾींदो हो। कामरेड हैदर बख़्श जतोई जेतोणीकि हिन वक़्तु सिंध धरतीअ जे सीने में अब्दी आराम करे रहियो आहे, पर बाबा सिंध अॼु बि सिंध वासियुनि जे दिलयुनि ते जीअं जो तीअं राज करे थो।